والمرسلين اللهم صل على وخاتم النبيين أبي القاسم محمد اللهم صل على محمد وآل محمد وعلى وصيه وابن عمه علي بن ابي طالب الصلوات اللهم صل على محمد وآل محمد والصلاة والسلام على الجليلة مخدومة المهرومة حق ميراث أبيها التي قالت سبت علي مصائب لو أنها سبت على الأيام سنة ليالي والصلاة والسلام على الحسن المجتبى الذي قتل بالسم الجفا الصلاة والسلام على الحسين المظلوم المقتول مذبوح في يد كربلاء ورأسه على السنام وجسمه بلا غسل ولا أكفر وكان العبد مريضا وكان الفقير صغيرا وكانت الزينب مقيدة من الكربلاء إلى الشام بطبيعة باقي شمر ده خنجر ده بجوا كتي منت حسین دی اور کیوں پیاسا کو نہیں دھیجے ہوئی نا پی کے کسندو بٹھے سائدی فرمائے کیوں پیاسا کو نہیں اور دس میں کیوں میرے پیو دی کیا غلطی سائدی فرمائے جدہ کلمہ پڑھ دیں او دی دھی دا پترئی کر شرم کا شمر شکی معظومہ روئی کرے تھی کہ نمار اے آپے مرویسی میرے بابے کو خاموت اکبر دی بابا اکبر جی موت بابے کی کھائی ہوئی ہے مجھے بابے کی نمار ان ملاؤں کہ کوئی رحم آئے
इन मासूमा रोईंदी रही जने मासूमा जो को वस न लगो नंढड़ी गर्दन पंहिंजे बाबे जी गर्दन ते रखी पंहिंजी जिंदगी तो आसरो लाहे करे चवण लगी जे तोखे मारणो आ पहिरियों मूंखे मार मुझे बाबे के न मार मां बाबे के सवा न जी सघंदुसि अल्लाह अकबर इन छा कयो खंजर जमीन ते रखियो थई जमीन ते खंजर रखी मासूमा जा बई हथ पकड़िया थे बई हथ पकड़े करे एड़ो जुल्म कयो थई मासूमा जमीन ते तड़पण लगी जे जमीन ते तड़पण लगी या पी जने धी के तड़पंदो दिठो या मजलूम में करबला कातिल के केड़ा जुमला चैन मैं को थी दसा मुने कत्ल न कर कर कुछ ता शिमर हयाए ओ इकू जावण दे जे खैमे दे पीछे बेशक खंजर चलाए इन मलौन मौला के केड़ो जवाब दिनो तकू थी दसा मुने कत्ल करे सा ते सद हुण अब्बा सुधराए मैं सुने आयोंदे आसरे ते तुरी वतन दुआन धीमा अल्लाह अला कौम ज़ालिमीन अम्मा बादो वक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फी कलामिहिल मजीद व फुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व तज़व्वदू फ़इन्न खैरज़ ज़ादित तक़वा वत्तक़ून या उलिल अलबाब सलवात मोहम्मद वाले मोमिनीन किराम जी त ई मजलिस मरहूमीन जे ईसाले सवाब ख़ातिर कई वई आ खुश नसीब आहिन शियान हैदर करार जेके पंहिंजे मरण वारे के मजलिस जो अनमोल तोहफो ॾींदा आहिनि इहो इम्तियाज़ मोमिनीन के हासिल आ मुहिबान अहल बैत के मकतब तशय्युअ के हासिल है जो इहो तोहफो मजलिस रुगो असां वटा बे कहीं मकतब में ना मजलिस कई वेंदी आहे इन जे लाइ ताकि मजलिस में आयात इलाही अहादीस पैगंबर फरामीन मासूमीन फजाइल मसाइब नारा सलवातों सब सवाब यकजा करे तोहफे नूर बनाए करे असां मरण वारन के बख्शींदा आहियूं ताकि उन्हनि जी मग़फ़िरत थिए मरहूम जे मग़फ़िरत वास्ते बुलंदतर सलावत कुरान में है तावनु अलल बिर्रि व तक़वा मोमिनन के चइबो आहे जेको पंहिंजे मोमिन भाउ जी नेकिन में भी मदद करे ऐं हराम खां बचाइण में भी मदद करे तवज्जो आहे रुठा वेठा आहियो या अञा त इब्तिदा आहे सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि ये भला नवा माण्हू आया हो को ट्रकनि ते ज़ोरीअ खणी आया अथव या सलवात पढ़णी न ईंदी अथव छा आहे बावाज़ बुलंदतर सलावत अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद बंदे खुदा आओ तव्हां के को अजर नथो ॾेई सघे ही जेको तव्हां जो
जंहिं ॾींहं खां इरादो कयो अथव त ज़वार आबाद मजलिस वेंदासीं उन ॾींहं खां ई अल्लाह फ़रिश्तनि खे चयो अञा मुंहिंजे बंदनि इरादो कयो आहे मजलिस जो लिखो न सवाब अल्लाह एॾो करीम जो इरादो नेकीअ जो कयो कंदुसि सुभाणे या हफ़्ते खां पोइ या महीने खां पोइ या साल खां पोइ इरादो नेकी जो कयो एक इरादे जो सवाब ऐं ॿियो वरी अॼु जेके कदम खणी आया हो इहा तोखे ख़बर न आहे त तुंहिंजी क़दुरु हिननि चोॾहनि वटि छा आहे ज़ाहिरनि तव्हां ॾिसी रहिया हो त इल्म विछाया पिया आहिनि कालीन विछियूं पियूं आहिनि पिंडाल आहे न्याज़ बचे थो पियो शायदि इहो एतिरो या न इहा त बिरादर शफ़क़त हुसैन तुंहिंजी अदना मेहमान नवाज़ी कई आहे असुल तुंहिंजी मेहमान नवाज़ी होॾे आहे जंहिंजो ज़िक्र ॿुधण हाणे मां न जागी पिया अवांजी बारगाह में अर्ज़ कजे हिन नेकिन में हुकुम आहे त सबक़त कयो ऐं जेतिरो थी सके खुलूस जीअं वधंदो उन वटि हिसाब ई कोन्हे ख़ुदा थो चए मुंहिंजा फ़रिश्ता तुंहिंजी मुई पिया भरनि ज़ाहिरी पे दिलि जी ज़ाहिर में पाण धोखे में अची वञूं था पर अल्लाह जा फ़रिश्ता या अल्लाह धोखे में नथो अची सघे असल अल्लाह जी निगाह ऐं मुई हीअ बि आहे अल्लाह जी मुई जेके फ़रिश्ता पिया था भरनि उन जी जेका कैमीर आहे उहा असांजे दिलनि ॾे फिट आहे ॾिसनि था त कहिड़ो नियत सां थो पियो ॿुधे हिते तूं मूंखे कुझु करे अला मूंखे मौलवी वणंदो आहे मां हिन जे हिन मजलिस नारा खणा ऐं असांजा ख़तीब बि हाणे वरी 5-6 ॼणा जेके आहिनि वरी खयूं था अचनि मुख़्तलिफ़ कुंडनि में विहारे नारा था हणनि वरी जे उहो पढ़ियो त वरी उहो साॻई 5 ॼणा वरी गाॾी आणी सलवात पढ़ो हाणे उहो जो जंहिंसां आया आहिनि तवजो वांजो कोन्हे उन टाइम वॾा नारा सलवातूं ऐं रड़ियूं करे रोइणो जॾहिं ॿियो पढ़णु शुरू थियो चुप कयूं अरे मजलिस हिन ख़तीब जी हिन जे पीउ जी जहिड़ो ज़िक्र अॻु में पियो थिए तहिड़ो हाणे थो थिए कहिड़ो नागुसगी थी हाणे की इहे नियतूं आहिनि सवाब कख कोन्हे ये तव्हां सां इम्तियाज़ात ठाहिया आहिनि ई वणे थो ई नथो वणे जेको तोखे वणे थो हुनखे न वणंदो ऐं जेको तोखे नथो वणे हुनखे वणंदो हुते नियतुनि जा सौदा आहिनि इन जे करे मौला अली ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम त फरमाइनि तफक्करू वअमलू लिमा खुलिक़्तुम लह फइन्नल्लाह लम यख़्लुक़कुम अबसा अमल करण खां पहिरियों इरादो नेक कर सोच भली कर कोई अचे न अचे कोई दाद ॾे न ॾे कोई ॿुधे न ॿुधे मां हे पढ़ायां थो भली को अचे न अचे भली को एसपी भी भली न अचे मुंहिंजी मजलिस में दावत में डीसी भी न अचे जी एमपी या एमएनए भी न अचे तुझी मजलिस में जॾहिं अहल बैत था अचनि बाक़ी छा खपे मजलिस में तो दुनियादारी न कर मजलिस में तो दुनियादारी न कर हाणे उनखे घुराया दोस्तन में वेही था वेही चवनि वॾा वॾा माण्हू नाराज़ भी न थी कंहिंखे पढ़ाया हिते फलाणे खे घुराए थो ईंदासीं न त न ईंदासीं हाणे इहो वरी साईं जी सीरत खे पढ़ो त साईं जे दौर में मजलिस कीअं थींदी हुई
बानी किए कराइंदा है साईं केड़े जिक्र के अहमियत दींदा है रियाकारी वारे के या मोहब्बत व मवद्दत वारे के सलावत पढ़ो मां सूरह बकरा जी आयत नंबर 192 तिलावत कई नाराज न वेठायो हिकड़ा ई था वेठा दिसन जण त मां को नौ मानू मां भी मानू आ अल्लाह करे मानू अल्लाह मानू के करे मोमिन था सदाएं मुसलमान था सदाएं हैदरी था सदाएं लेकिन अल्लाह करे मां पाण के तो चवा चल मानू थिया सुभान अल्लाह साईं शाह अब्दुल लतीफ बेटाई चयो न त मानू सब न मानू सब के में भी मानू न समझो मानू सब न मानू पखी सब न है कहीं कहीं मानू मंज अजे बूए बहार इने करे इमाम ख़ुमैनी वो भी सालिक आ वो भी आरिफ हुयो वजो कोने वांगुरु योडे योडे दिसंदा हो जे मुझे अॻियां वेठा हो गगन सीट ते तो वो मां भूल जी सुभान अल्लाह सलावत पढ़ो मोहम्मद वाले साईं शाह अब्दुल लतीफ बिटाई भी आरिफ हुयो उन भी चयो तो जो काहे मानू सब न थींदा वरी हेडा इमाम ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह वो भी सालिक भी आ वक्त जो आरिफ भी आ यो आरिफ आ न अमेरिकी सदर मोकले तो पियो बतयारा तो वही इमाम ख़ुमैनी के भी अगवा कयूं चो ऐं जेके असां जे उते कैदी आहिनि उहे भी छॾायूं चो जी हाने जेमी कार्टर उन टाइम जो है सदर हो साईं के इतला दिनो जैसे बजहाज था पे अचन जिन जो मकसद ही आ इमाम जन मस्जिद में अंदर विया वरी मोटी आया तस्बीह हथ में चवंदा नईंदा जी नईंदा तिब्स में जी पहता उहे तैयारा जे में अलाए केतरा कीमती कमांडो जेके पंहिंजा कैदी छॾाइण पिया अचनि इमाम खे इमाम ख़ुमैनी खे उतां खणण पिया चाहिनि त प्लानिंग हूंदी न केतिरा हथियार कमांडो केॾा कीमती हूंदा जिन ते कमु थियो हूंदो जीअं तिब्स जे इलाइक़े में आया ॿई जहाज पाण में टकराए पिया हाने इहो सभु कुझु पिया ॾिसनि जॾहिं न जेमी कार्टर खे इहा ख़बर पई त मुंहिंजा ॿ जहाज टकराइजी विया आहिनि सथुरनि ते हथ हणी मां चवां त जेको आहे अमेरिकी मातम करे चई इहो ख़ुमैनी न आहे इहो ख़ुमैनी जो ख़ुदा आहे जी साईं तो फरमाए मौलवी मुल्ला शुदन आसान इंसान शुदन मुश्किल मौलवी मुल्ला ये मां ता ठह जुड़े वेठो असां तहां के स्टेज जे जरिए केतरा धोखो भी दई रहे हैं जेड़ियूं हरकतों हेठ एड़ियूं हरकतों मथे तहां वरी खीसा खोले छॾिया आहिनि इन्हनि जे लाइ जेके वीचारा मदरसा खोले वेठा आहिनि तव्हांजा बच्चा पिया सुधारनि ऐं तव्हांजे बच्चनि खे मौला महदी जो पिया सिपाही ठाहिनि ओॾे कॾहिं वियो आहे त जेको आहे हेॾे बि ॾेई अचां हिते मां सम्झां थो तव्हांजो हाज़मो ख़राब थी वेंदो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद मुंहिंजा अज़ीज़ पढ़ण वारा
पढ़ने वाला ऐसी तई जो तुझा गुलाम बन जी विया आहिनि हू खौफ ज़दा आहिनि बानिन खां ॿुधण वारनि खां मता ही नाराज़ थी वञनि हुननि जो भी ईमान घटिजी वियो आहे इहो नथा ॾिसनि त मता हू नाराज़ मता मुझे अहल बैत नाराज़ थी वञनि जिन जी मजलिस आहे हम गम पढ़ण वारनि जो घणनि जो इहो आहे कमाइण जी जंहिंजो हमो गम इहो हूंदो कमाइण त उन जी निगाह तव्हांजे खीसनि ते हूंदी या उन जी निगाह तव्हांजे किरदार ते हूंदी टाइम कोन्हे मूं वटि एतिरो सूरे बकरा जी आयत पढ़िया 192 वतज़व्वदू खुदा तो चए सामान सफर कठो करो सामान सफर कठो कयो केड़ो सफर मरण खां पोइ वारो सफर उन जे लाइ सामान कठो कयो इते असां वटि वरी जो आहे न दुनिया जी लाइ कठो कर इन जे करे ऐं शायर भी चयो त सामान 100 बरस का पल की खबर नहीं आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं जेको कुछ करें तो कर सही बनियूं वठ पर पहिरियों ज़कात कढ पैसा बैंक में रखें तो पर पहिरियों खुम्स कढ सैयदन के भुख न मार गरीबन मिस्कीनन के उघाड़ो न कर केतरा गरीब खाइण लाइ मोहताज केतरा गरीब पाइण लाइ मोहताज केतरा दवा जे लाइ मोहताज जी विच में एक गाल अची वई चो त कयां ॿुधंदो ई ऐं मूंखे बि तव्हांजे नारनि जी ज़रूरत कोन्हे मां वञी ॿारगाह में अर्ज़ कयां असां ज़ाहिर खे ॾिसूं तशहीर खे था ॾिसूं शोहरत खे ॾिसूं शोहरत खे नालो थियो इन में मरी विया असां जेको मुतवज्जी न आहियूं मानवियत ॾे केतिरा गरीब मिस्कीन जेके आहिनि एसी ताईं जो हिकु जाहिल माण्हू ग़रीब थो थी वञे उनखे इल्म न आहे उनखे ख़बर न आहे बिस्मिल्लाह मथे जो साईं माते जे करे अॼु मैं में साईं ॼाण पहुतो बिस्मिल्लाह सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद हाणे मुंहिंजो रहंदो साहब घुटबो एक तव्हां सलावत होरियां पढ़ो ॿियो हे साईं वेठो आहे हाणे ही भी चवंदो त हे जल्दी लहे ऐं मां पंहिंजी मर्ज़ीअ ते अॼु लहंदुसि बाबा दे बुलंदर सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद ॾाढो ॾुख थो थिए गॾिजी सलावत पढ़ो अलाए कहिड़ी ॻाल्हि पई कयां जी साईं जोर आहे ॿुधो कोन था असां हिकु पोड़ा माण्हू हाणे वञे सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद याद ई न अल्लाह साईं जो दे नेकियूं कठियूं कयो फ़इन खैर ज़ाद तक़वा बेहतरीन सामान सफर तक़वा है न सही मां बता माके पाण सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाह बेहतरीन सामान सफर तक़वा है तक़वा जी वज़ाहत इहा है त वाजिबात खे अदा कयो हराम खां बचो वत्तकून या उलिल अलबाब खुदा तुझे मां अल्लाह का भेजो ए साहिबाने बसीरत ए अक्लमंदो मां अल्लाह का भेजो मरण खां बाद में ये नेकियों कम ईंदियूं
अवां अॼु मजलिस ॿुधण आया हो, ही भी बेहतरीन नेकी आहे। सदको ॾियणु बेहतरीन नेकी आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जुमे नमाज़ पढ़णु बेहतरीन नेकी आहे। पंहिंजो इमाम तो फरमाए खम्स जी शाम खां वठी ओ जुमे जी शाम ताईं अल्लाह जा फरिश्ता आसमान खां हेठि ज़मीन ते लहनि था, जेके मस्जिद जे दरवाज़नि ते वेठा आहिनि, जेके मोमिननि जूं नेकियूं पिया लिखनि, छासां सोन जा कलम अथनि, चांदीअ जा वर्क। मस्जिदनि ॾे रुख कयो, मस्जिदनि खे आबाद कयो। मस्जिद खां ख़ुदा क़यामत जे ॾींहुं पुछंदो, मस्जिद तो में बिठल जाईंदो, सुबह जी नमाज पढ़ंदो हो, ज़ोहरैन भी पढ़ंदो हो, मगरिबैन भी पढ़ंदो हो। ये मस्जिद ॻाल्हायो, मस्जिद असांजे हक़ में जवाब ॾिनो, बेड़ा पार। कुरान खां अल्लाह पुछंदो, कुरान ॿुधाए तूं जो इन्हनि कलमे गो जे घरनि में हुए, तुझी रोज़ ज़ियारत कंदा हा, ॻाल्हायो। कुरान खोले कने तुझी ज़ियारत कयूं, तोखे पढ़ियूं। ये मोमिननि जी निशानी आहे त सुबुह सां कम अज़ कम 52 कुरान जूं आयतूं पढ़नि जी। जीअं न मां ज़ोरी टिकियूं खाराईंदी आहे, जीअं अब्बा ही दवा खाओ बुखार वेंदी हलियो, अब्बा पोइ खट तो उथंदे न त पियो रहंदे। न मां न, जे न अब्बा मां बर्दाश्त नथी कयां जो तूं खट ते पियो रहो। तव्हां सां ही जॾहिं तबलीगी सिलसिलो शुरू थो कजे, ईअं तव्हांखे भी टिकियूं पियारणी थी पवनि। सलावत पढ़ो मोहम्मद वाले हेरे लाइ न आहियूं छा? सलावत पढ़ो मोहम्मद वाले। बिस्मिल्लाह। साईं असांजो मेहरबान अज़हर खान, ये भी पानी मजलिस आहिनि। अल्लाह सलामत रखे साईं जन के, साईं जे बिरादर बुजुर्गवार साईं हिम्मत अली खान के, उनके सेहत दे। ऐं मरहूम जनाब इज्जत महाब मरहूम मगफूर नादर हुसैन होड़ो अदादार हो। सुबह सां जेसी ताईं कुरान न पढ़ंदो हो, तेसी ताईं ॿाहिरि काॾे न वेंदो, फैसले ते बि पोइ वेंदो। सुबह सां पहिरियों नमाज़ ॻाल्हायो। मां ख़ुशामद नथो कयां वज़ीर जी, मां ख़ुशामदी आहियां ई न। ऐं वॾेरो नादिर हुसैन खान वो, मां उनखे हर वक़्तु दुआउनि में यादि रखंदो। अर्ज़ कजे नेकियूं इंसान खे कमी जी जंहिंजी तरफ़ मुतवज्जिह न आहे। दीन में अनानियत न आहे। असांजा घणा के अफ़सर या वॾेरा उहे वरी दीन में भी वॾेरा बता न बाबा, हिते सरे तस्लीम खम, जेको खुदा जो हुकुम पहुचे, जेको नबी इमाम चए उहें करणो आहे। नौकर नादर बादशाह केॾो ताक़तवर माण्हू, पर अली जे दर ते वियो, ॻिचीअ में ज़ंजीर विधाई, चई भली हेॾे बादशाह ऐं अली जे दर जो मां कुतो। साईं
बिरादर अजीज मौलाना किबला मंजूर हुसैन साहब कल जो काए तो नेट ते मां ॿुधी रहियोसि त हज़रत इब्राहिम मुजाब अलैहिस्सलाम ये दफन थियल आहिनि मौला हुसैन जे रोज़े सां ज़ियारत करे आयो चुप वेठा आयो जे को तिर्ज़ ते को हुजे हां कसीदो तो पता हिन छत सां हिन लॻो अवां जी बारगाह में अर्ज़ कजी मुजाब इन जे करे तखल्लुस हुस जो मौला हुसैन के सलाम कंदो मौला हुसैन डायरेक्ट जवाब ॾींदो नारे हैदरी मौला हुसैन डायरेक्ट जवाब ॾींदोसि ऐं साईं कलंदर शहबाज उन जो फर्जंद इन सैयद अची सिंध में अली जे विला खे फैलाए मूंखे मता समझो तो को सूफी आया एड़ो या तेड़ो एदरियम कलंदरम नस्तम बंदे सगे कुए शेर जस्तान सुभान अल्लाह हाने यो जो को आहे इब्राहिम मुजाब जो का मौला मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे औलाद में सुभान अल्लाह मकाम हिते जो को असां काकन जा कपड़ा पाए गाड़ी ते चढ़ी को हथ थो दे हिं ये असां स्टेज ते जेके चवंदा न ये ज़ाकिर खतीब मोमिन तुझे मुसा गले लॻो ज़ाकिरा मता हाणे जो काई मिठल शाह जो एड़ो हाल आहे बिस्मिल्लाह ये कौम कादम सुधरंदी पढ़ण वारनि जो इहो हाल तकब्बुर हिते कुत्ते वांगुरु आ कुत्तो बणजी अच सुभान अल्लाह ये कलंदर पाण खे कुत्तो तो चोराए दर जो न गलीअ साही रुकी याद है सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद खुदा रा इन वक्त हर कंहिं जो इम्तिहान जेके थी गुजरिया नबी जे दौर जा या मौला अली अमीर अलैहिस्सलाम जे दौर जा आइम्मा जे दौर में जेके भी शिया गैर शिया जेके गुजरिया हर कंहिं जो इम्तिहान हो तो असां जो भी हाणे इम्तिहान आ केर दीन ते तो हले केर दीन जी मुताबिकत में तो हले केर आइम्मा जे सीरत के तो अपनाए केर मौला महदी जे आमद जो मुंतज़िर आ केड़ो जो को आए उन जे राह के हमवार थो करे सूरह तौबा में आखिरी गाल करे असां मसाइब तो पढ़ा बाबू के जरूर करे वणो होंदो असां हलो पढ़ण वारो मां घट है ये साईं मथे पढ़ण में अवां जी बारगाह में अर्ज कई साईं चाहन था असां जा पढ़जी अल्लाह भी चए थो त मुंहिंजा बंदा हो मां तव्हां जी इज्जत थो चाहियां जीअं मोकिलियो थमाम जी मोटी अचो त अहिड़ा इनाम ॾियांव अहिड़ी अबदी ज़िंदगी ॾियांव जो जीअं ज़िंदगी चइबी आहे हिन दुनिया खे ॾिसी भुलिजी न वञ माण्हुनि जो पैरोकार न थी नबी फरमाया ॿ शयूं छॾींदो वञाव कचहरी ॿियनि सां पोइ कर कंहिंसां कचहरी जे करे बि अथो त वरी क़ुरान खे थी पढ़ त क़ुरान छा थो चए जी अहल बैतन जी तालीमात के पढ़ अगर को तुझी तारीफ करे तो इमाम तो फरमाया अगर को तुझी तारीफ भी करे तो उन ते खुश न थी अगर को तुझी बुराई करे तो उन ते भी नाराज न थी तू छा कर कुरान के खणी चो त ॾिस मां इन कुरान जे मुताबिकत में जेके मोमिनन जो निशानियां उहे मोमिन आहिनि सुभान अल्लाह
नबी दा फरमान रोज जे कुरान के पढ़ंदो गुमराह न थींदो नेकिन में इजाफो दरजात में बुलंदी गुनाहन जी घटताई इन दीन के बचाइण जे लाइ मौला अमीर एडो सब्र कयो जो अली जड़ो गैरतमंद पान ॾिसंदो रहियो धियूं रोईंदी रहियूं हसनैन सुडका भरींदा रहा सैन ज़हरा ताज़ियाना खली ताकि अल्लाह जो दीन बची जाए हुक्म हो मौला अमीर के रसूल जे रहलत खां पोइ तलवार पंहिंजे लाइ न खणजाए जेतिरो ज़ुल्म कनी बर्दाश्त करे गिरफ्तार कनी कुछ न चाहिए साइण ज़हरा के रसूल पाक फरमाए ज़हरा मां ॾिसां पियो थो मूंखों पोइ तुंहिंजे दर ते बाहि खणी बीठा आहिनि दर जली रहियो थी दाहूं पई थी करे बाबा कोई मुझे मददगार कोन्हे मां ॾिसां थो ज़हरा कोई तुंहिंजी मदद करण वारो बि कोन्हे रसूल जी न्याणी बाबे जी कबर ते रोईंदी आई भगल हथ रखी रोई करे चवण लगी बाबा ॾिस कुल 95 ॾींहं या 40 ॾींहं गुज़रिया आहिनि जिंदगी में मूंखे ॾिठो ही अॼु उथी करे थी खे ॾिस मां उहो ई न रही आहियां वार मुंहिंजा सफ़ेद थी विया आहिनि कमर नून वांगुरु थी वई आहे बाबा मुंहिंजो मुहसिन बि मारे छॾियो मुंहिंजूं पासीरियूं बि भञी छॾियूं अथऊं बाबा मदीने जी औरतूं ॿिनि हथनि सां पयूं दुआ घुरनि मां हिकिड़े हथ सां पई थी दुआ घुरां अल्लाह अकबर मां हिन जाइ ते चवंदो आहियां त नबी ज़हरा जा हथ चुमींदो हो हथ चुमबाहन माउ जा तवज्जो कोने वांगे हथ चुमबाहन माउ जा ज़हरा जा हथ छो चुमींदो हो बीबी जे नालन मां जेके अल्लाह 9 नाला रखिया आहिनि उन्हनि नालनि मां आखिरी नालो बीबी जो उम्मे अबीहा है जी नबी नबी कहंदो ज़हरा मुंहिंजी भी माउ नबी फरमाए मां ज़हरा जा हथ इन जे करे चुमींदो जो ज़हरा मुंहिंजी भी माउ मां चवंदो आहियां मुसलमान तोखे हया अचण खपे हा बोसा गाहे नबूवत जो त हया करे रोईंदी रही